नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के बोज़दार वडा का ख़बर ॾिना। बोज़दार वडा बरसा कोट डबी के रवासी और शाह अली, हुज़ूरा खातून, कुर्बान जिस्कानी ऐं ॿियनि बोज़दार वडा पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बोज़दार वडा शहर जे मेन नाका चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते हिननि मीडिया अॻियां दहिंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बोज़दार वडा पुलिस एहलकार पिराइट 3 माण्हू साण करे असांजे घरनि ते बिना जवाज़ चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे औरतुनि ॿारनि ते तशद्दुद कयो ऐं बोज़दार वडा पुलिस जा एहलकार असांजे मुख़ालिफ़नि सां गॾिजी असांजे ॿियनि ॼणनि शौकत जिस्कानी ऐं आदिल ख़ान जिस्कानी खे मारकुट करे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। हिननि चयो त पुलिस असांजे मुख़ालिफ़नि सां गॾिजी असांजे घर में पियल सामान जी भॼिड़ा कई। 10,000 रोक रक़म, सोना ज़ेवर, ॿियो क़ीमती सामान, 2 ॿकरियूं पुलिस मोबाइल में खणी ऐं असांजे हिकु ज़ख़्मी नौजवान आदिल जिस्कानी खे खंभे खणी वई आहे, जॾहिं त ॿियनि ज़ख़्मियुनि खे छॾे हलिया विया आहिनि। हिननि चयो त असां ग़रीब ऐं मिसकीन आहियूं। बोज़दार वडा पुलिस असांजे मुख़ालिफ़नि खे साण करे असांजे घर में दाख़िल थी वॾो नाहक कयो आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त बोज़दार वडा पुलिस जे ॾाढनि जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।